उडेरुलाल मखदूम जमील उज़्ज़मा जे कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह ते थियल कूड़ी केस मां इंक्वायरी तहत बाज़त बरी थियण ते ज़िले मटियारी जे अवाम तरफ़ां समय गाॾियुनि जी सूरत में छंडण मोरीअ खां उडेरुलाल विलेज ताईं रैली कढी वालहाना इस्तक़बाल कयो। जॾहिं त मुमताज़ शाह छंडण मोरीअ पहुतो त बीठल अवाम खेसि गुलनि जी वर्खा कंदे दुल्हन ऐं शहनाइनि जी धूम हर तरफ़ सैयद मुमताज़ शाह जा नारा लॻाईंदा रहिया। इन मौक़े ते सैयद मुमताज़ शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे फ़ख़्रु आहे त साईं जमील उज़्ज़मा जिन मूंखे पंहिंजो कोआर्डिनेटर बणायो आहे। जीअं त मटियारी ज़िले में मुख़ालिफ़ मुंहिंजी मक़बूलियत ॾिसी बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। मूं ते कूड़ो केस दाख़िल करायो, पर चवंदा आहिनि त जंहिंखे अल्लाह रखे तंहिंखे केरु चखे। फ़तह हमेशह हक़ ऐं सच जी थींदी आहे। मूंखे पाकिस्तान जे अदलिया ते एतमाद हो तॾहिं त मूंखे अदलिया कूड़े केस मां बाज़त बरी करे छॾियो। ऐं मटियारी ज़िले जी अवाम जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जिन हिन ॾुखे घड़ीअ में मुंहिंजो साथ ॾिनो ऐं पंहिंजो पाण मल्हायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।